न दर्द भरी दुनिया जो दस्तूर जब न दर्द भरी दुनिया जो दस्तूर जब दस्तूर जब को माण्हू मगरूर को मजबूर जब को माण्हू मगरूर को मजबूर जब। नंढड़ो कद ऐं नंढड़ा हथ बि मज़दूरी करे दुनिया जहान जो कारवां हलाइनि था। असांजो मुआशिरो ऐं समाज नंढे कद वारे खे अजीब ऐं ग़रीब नज़रनि सां ॾिसंदो आहे ऐं खेनि मुख़्तलिफ़ नालनि सां बि सॾींदो आहे। कोॾू छोटू वग़ैरह शामिल आहिनि। पेरूमल ॻोठ ख़ैर मोहम्मद चांडियो जो रहवासी 40 साला ख़ान चांडियो कद 2.5 फुट ऐं कमु पंहिंजे कद ऐं बुत खां बि मथे करे थो। ख़ान चांडियो जिस्मानी तरह त ॿियनि जी भेट में नंढो आहे पर पंहिंजे कुटुंब जो सहारो आहे। ख़ान डेकोरेशन जे दुकान ते महिनत मज़दूरी करे थो जंहिंसां संदसि घर जो चुल्ह ॿरे थो। कम दौरान हिन खे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रणो पवंदो आहे ऐं किथे किथे कुर्सी जो सहारो बि वठे थो। कमकार मां वांदो थींदो आहे त शमन मीराली जा कलाम ॿुधी थक लाहींदो आहे। घड़ी घड़ी यार मुख रुसंदो आ घड़ी घड़ी यार मुख रुसंदो आ माता यहाँ मजबूर मूडे न ॾिसंदो आ। हिन नंढे कद वारे शख़्स ख़ान चांडियो गुरबत सबबु कंहिं ॾुख ॾिठा। पेट जी बुख जाइण लाइ होटलनि ऐं मिठाई जे दुकाननि ते बि पोरियो कयो। हाणे संदसि ख़्वाहिश आहे त शादी कयां पर जोड़ नथो मिले। मुंहिंजो नालो आहे ख़ान चांडियो। या वेठो ख़ैर मोहम्मद चांडियो। अॻु में पहिरियां होटल ते मज़दूरी कयमि पिए। पोइ वरी आयुसि मिठाई ते, उते मज़दूरी कयमि। आख़िरी अचई दुकान बीठो आहे अचे इन ते मज़दूरी कयां पियो। 15,000 महीनो आहे। हिते प्लेटूं बि थोरी धोईंदो आहियां ऐं कालीन बि सिबंदो आहियां ऐं बाक़ी नंढे ॿार कोॾू चवंदा आहिनि त पोइ उन खां नंढनि खां मुंहिंजो प्यारु थी वेंदो आहे, मोहबत थी वेंदी आहे। पोइ उन्हनि खे कुर्ब ॾींदो आहियां। हाणे शादी मुंहिंजी ख़्वाहिश करणी आहे। जी आओ जी जोड़ मिले कोन थो, अञा लभे कोन थो। जी आओ। हुकूमत खे घुर्जे त जिस्मानी तरह मज़ूर माण्हुनि लाइ फैक्ट्रियुनि कारखाननि ऐं नौकरियुनि में मख़सूस कोटा मुक़ररु करे रोज़गार सां लॻायो वञे ऐं बीमारियुनि जी सूरत में माली सहायता कई वञे त जीअं ई सुखी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सां गॾु।